दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक हूंदव, खैरियत सां हूंदव। अॼु तव्हांजे लाइ शमन अली मीरा अली साहब जो एल्बम आहे 73 दिलबर ऐं दूरी। तमामु बहितरीनु एल्बम आहे। हिन में कुझु गीत आहिनि मशहूरु ऐं मूंखे बि पसंदि आहिनि ऐं तव्हांखे बि पसंदि हूंदा। बहरहाल शमन अली मीरा अली खे हिन दौर में जेका मक़बूलियत मिले पई तमामु घणी। ऐं तव्हांखे ॿुधायां त जीअं फ़नकार मार्केट में माना हुनजो को वैल्यू थींदो आहे न, त पोइ उनजी दिलि वॾी थी वेंदी आहे, त चवंदो आहे त हाणे वधीक शौक़ सां ॻायां ऐं बहितर खां बहितर परफॉर्मेंस कयां, जीअं माण्हुनि खे अञा घणो पसंदि अचां। ऐं तव्हांखे हिकिड़ी ज़रूरी ॻाल्हि ॿुधायां मीरा अली साहब जी। हिकिड़ो फ़नकार हूंदो आहे त उहो शुरू में ॻाईंदो आहे त कंहिंखे पसंदि न हूंदो आहे एतिरो, वरी विच में उनखे कुझु पज़ीराई मिलंदी आहे, मतिलबु उहो थोरो मशहूरु थींदो आहे, त वरी कुझु एल्बम सुठा कंदो आहे, वरी कुझु ॿिया एल्बम अहिड़ा कंदो आहे त जंहिंजे करे माण्हुनि खे पसंदि न ईंदो आहे। पर शमन अली मीरा अली उहो फ़नकार आहे जंहिंखे मतिलबु त काफ़ी ताज सोना बि पाराया विया ऐं जीअं ॻाइण जी शुरूआति कई त कोई न पियो पसंदि करेसि, कंहिंखे ख़ासि एतिरो वणंदो न हुयो। अॻिते हली करे 1988 में जंहिं महिल एल्बम शुरू कई त उन खां वठी हिन महिल ताईं उहो मशहूरु आहे। इहा ख़ासियत वॾी आहे मीरा अली साहब में। ऐं मीरा अली जो आवाज़ बि भलो आहे। बहरहाल ॻाल्हियूं खोड़ हूंदियूं आहिनि, वीडियो मुख़्तसिर चवां थो हुजे। ऐं हिन एल्बम में जेको मुंहिंजी पसंदि जो गीत आहे कंदो प्यार मूंसां पर पका ई करे थो। ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, पहिरियां वारा बि ऐं हाणे वारा बि, उहे शामिलु कयूं। ऐं दोस्त पहिरियों वही दफ़ा कमेंट्स कयो आहे वेरी नाइस पिक्चर, वरी हेठां लिखियो अथई सॉन्ग्स VIP। उन खां पोइ आहे 71 एल्बम जा कमेंट्स। उन खां बाद दोस्त आहे सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे 2009, वही दफ़ा बि लिखियो आहे 2009। इहा बिल्कुलु मुंहिंजी ग़लती हुई। मां पियो ॾिसणु चाहियां त कहिड़ा दोस्त कमेंट्स कनि पिया, कहिड़ा दोस्त जेके आहिनि जेके हिन वीडियो खे नोट कनि पिया। वॾियूं महिरबानियूं, लख कुर्ब। उन खां बाद मुहिबुद्दीन भाउ कमेंट्स कयो आहे त लिखियो आहे त तव्हांखे छा चवां मां, इहे अदाऊं एल्बम 2009 में आहे ऐं इहा ग़लती आउं इन करे कई त जीअं ॾिसां त कहिड़ा दोस्त वीडियो खे गौर सां ॾिसनि था। ठीकु आहे मुंहिंजा भाउ, सो इन करे इहा मां पाण ग़लती कई। मां चयो ॾिसां कहिड़ा दोस्त वीडियो गौर सां ॾिसनि था ऐं ॿुधनि था। सो वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं ॿिया बि 2 दोस्त हुया, वहीद ऐं सिराज अमन लाशारी भाउ, उन्हनि माना हिन चुक खे पकतो, मतिलबु ग़लती खे पकतऊं। वॾी महिरबानी, लख कुर्ब लख एहसान दोस्तनि जा। उन खां पोइ शाबान भाउ लिखियो आहे आधा सुपर हिट एल्बम 71। सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस एल्बम ऐं माय फेवरेट एल्बम। हाणे हलूं था हिन जे गीतनि ॾे, त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। पहिरियों गीत जेको लिखियो आहे ज़ुल्फ़कार मंगी साहब, मशहूरु गीत आहे ख़्याल सां घुमजां सॼण ही आशिकनि जो शहर अथई। ऐं उन खां पोइ गीत लिखियो आहे सागर शाह साहब, लिखियो आहे सिक थी पंध कराए, इहो बि मशहूरु गीत आहे। उन खां पोइ मुमताज़ चांडे उर्फ़ मुमताज़ मौलाई साहब जी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई सुकी विया सेज ते गुलड़ा अञा न आए तूं। उन खां पोइ आहे ज़मीर दायो जो गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई मुंहिंजी दिलि कोन मञंदी। ऐं उन खां पोइ आहे जावेद उमराणी साहब जो गीत आहे। गीत जा बोल लिखिया अथई वल्ला वल्ला सुभान अल्लाह। ऐं उन खां पोइ आबिद खोसे जो गीत आहे अॼु रमी पट रात। उन खां पोइ आहे ग़ुलाम क़ादिर घायल साहब जी शाइरी आहे तूं हूंदो हैं सुख हूंदा हुआ। उन खां पोइ सैयद सिराज शाह जो शाइरी गीत तमामु बहितरीनु तुंहिंजी ख़ुशी शबाब आहे। सांवल मीरा अली जो मशहूरु ऐं प्यारो गीत कंदो प्यार मूंसां पर पका ई करे थो। उन खां पोइ आहे मुश्ताक अमन जी शाइरी आहे मुंहिंजा अल्लाह आशिकनि ॾे कर ख़ैरु। ऐं दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। अल्लाह हाफ़िज़।